चीफ्स ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जो भारतीय चिड़ ॾियारींदड़ क़दमनि ऐं कश्मीर ते चिटो मौक़िफ़। फील्ड मार्शल आसिम मुनीर चवे थो त पाकिस्तान कंहिं बि चिड़ ॾियारींदड़ जारियत जो तुर्त ऐं फ़ैसिलाइतो जवाबु ॾियण जी मुकमल सलाहियत रखे थो। दुश्मन जे नापाक इरादनि खे हर सूरत में नाकाम बणाए वेंदो। पाक फ़ौज ऐं सिक्योरिटी इदारा भारतीय सरपरस्तीअ में जारी प्रॉक्सी दहशतगर्दीअ जी मुकमल ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदा। खैबर ज़िले में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई 22 ख़ार्ची मार्च विया। सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ भारतीय हिमायत याफ़्ता फितना अल ख़वारिज सां हो। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जी फायरिंग में 10 वरियनि जो ॿारड़ो शहीद थी वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथु कयो वियो। दहशतगर्द इलाइक़े में दहशतगर्दीअ जी केतिरियुनि कार्रवाइयुनि में मुलविस हुआ। इलाइक़े में ॿियनि ख़ारजियुनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। अज़म इस्तेहकाम तहत दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म पारां ख़ारजियुनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते फोर्सेस जे ऑफिसरनि ऐं अहलकारनि जी पज़ीराई। शहबाज शरीफ जे 22 ख़ारजियुनि खे मारण ते फोर्सेस जी पेशावरानी सलाहियतुनि जी तारीफ़। वज़ीर आज़म तरफ़ां दहशतगर्दनि जी फायरिंग में 10 वरियनि जे ॿारड़े जे शहीद थियण ते ॾुख जो इज़हार। शहबाज शरीफ चवे थो त मुल्क मां दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे ताईं जंग जारी रखी वेंदी। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पूरी क़ौम फोर्सेस सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। सदर आसिफ अली ज़रदारीअ जो फितना अल ख़वारिज जा 22 दहशतगर्द मारण ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। सदर जो 10 वरियनि जे मासूम ॿार जे शहादत ते ॾुख जो इज़हार। पोयरनि सां ताज़ियत। सदर आसिफ अली ज़रदारी चवे थो त दहशतगर्दी ख़िलाफ़ फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जूं क़ुर्बानियूं साराह जोगियूं आहिनि। पाकिस्तानी क़यादत ख़िते में अमन लाइ कोशिशूं वठी रही आहे। दहशतगर्द उनखे कमज़ोर करणु चाहिनि था। दहशतगर्दनि खे बि शिकस्त ॾींदासीं। ख़िते ऐं दुनिया में अमन लाइ बि किरदारु अदा कंदा रहंदासीं। ईरान ऐं अमेरिका विच में डेडलॉक बरक़रार। पाकिस्तान जी सिविल ऐं फ़ौजी क़यादत जूं डेडलॉक ख़तमु करण लाइ कोशिशूं जारी। अमेरिका ऐं ईरान अञा ताईं पंहिंजनि वफ़दनि खे पाकिस्तान मोकिलण जो ऐलान न कयो। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में सिक्योरिटीअ जा इंतज़ाम बरक़रार। सरकारी ऐं ख़ानगी ऑफिसूं बंदि। पार्लियामेंट हाउस ऐं पाकिस्तान सेक्रेटेरिएट बि बंदि। मुलाज़िमनि खे घर खां कमु करण जी हिदायत। पाकिस्तान जो गॾियल क़ौमुनि खे ख़त। सिंध तास मुआहिदे जी मुअतलीअ ते शदीद ख़दशनि जो इज़हार। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार गॾियल क़ौमुनि में भारत ख़िलाफ़ ख़त जमा कराए छॾियो। सलामती काउंसिल सिंध तास मुआहिदे जे आलमी ज़िम्मेवारी तहत मुकमल बहाल कराए पाकिस्तान जो मुतालबो। स्टेट बैंक जी अबूज़हबी फंड खे 23 अप्रैल ते $1 अरब की अदायगी मुकमल। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान अबूज़हबी फंड फॉर डेवलपमेंट खे $1 अरब वापसि करे छॾिया। स्टेट बैंक जो चवणु आहे त गॾियल अरब इमारातुनि खे गुज़िरियल ॾींहुं $1 अरब जी रक़म वापसि कई। पाकिस्तान गुज़िरियल हफ़्ते 2.45 अरब जी रक़म पिणु वापसि करे चुको आहे। गॾियल अरब इमारातुनि खे मजमूई तौर ते 3.45 अरब वापसि करे चुकी आहे। जल्दबाज़ी न कंदसि। ईरान सां अहिड़ो मुआहिदो चाहियूं था जेको हमेशह क़ाइमु रहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो डील जी सूरत में सामूंडी लंघ आबनाए हरमुज़ खोलण जो ऐलान। जेकॾहिं ईरान डील नथो चाहे त पोइ फ़ौज उनखे मुंहुं ॾींदी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो इसराइल लिबनान जंग बंदीअ में 3 हफ़्तनि जी वाध जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चवे थो त लिबनान जो सदर 3 हफ़्तनि दौरान इसराइल जे वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे सघे थो। हिन साल इसराइल ऐं लिबनान विच में अमन क़ाइमु करण जा चिटा इम्कान आहिनि। इसराइल ऐं लिबनान विच में सीज़ फायर थियणु सुठी ॻाल्हि आहे। ईरान में केर बि शिदत पसंद नाहे। सभु ईरानी ऐं इनकलाबी आहिनि। ईरान जे सदर मसूद पुज़ेशकियान ऐं ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ जो डोनाल्ड ट्रंप जे बयान ते रद्दअमल। सदस्य चवणु आहे त ईरान ते हाणे हमिलो कंदड़नि खे पंहिंजनि क़दम ते पछताइणो पवंदो। ईरानी क़ौम ऐं हुकूमत में मज़बूत इत्तेहाद ऐं इनकलाबी रहबर ते मुकमल एतमाद आहे।
इसराइल हिकु भेरो ॿीहर ईरान खे संगीन नतीजा भोगण जी धमकी ॾेई छॾी। इसराइल जो बचाव वारो वज़ीर इसराइल कॉट चवे थो त ईरान सां ॿीहर जंग करण लाइ तयारु आहियूं। अमेरिका जी ग्रीन सिग्नल जो इंतज़ारु आहे। ईरान खे पत्थर जे दौर में धिके छॾींदासीं। अमेरिका जो इशारो मिलंदे ई ख़ामनाईअ जे सॼे ख़ानदान खे ख़तमु करे छॾींदासीं। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार की शुरुआत से शदीद बाड़ाई जो रुझान। कारोबारी हफ़्ते के पंजे ऐं आख़िरी ॾींहं ते कारोबार की शुरुआत से स्टॉक मार्केट में शदीद बाड़ाई ॾिसण में आई। 2500 पॉइंट्स की घटिताईअ सां पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में 100 इंडेक्स 1,66,380 पॉइंट्स की सतह ते अची वियो। कराची में सिंध रेंजर्स की कार्रवाई फुर और स्पीड क्राइम में मुलविस जवाबदार गिरफ्तार। हसन नोमान कॉलोनी सोराब ॻोठ मां मोहम्मद ज़ुबैर के गिरफ्तार कयो वियो। रेंजर्स तर्जमान चवे थो त गिरफ्तार आदि ॾोहारी जवाबदार जो ताल्लुक महबूब गिरोह सां आहे। कराची में SIU जूं ॿ धार कार्रवाइयूं। 4 जवाबदार गिरफ्तार। ब्रिगेड वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान 2 जवाबदारनि खे गिरफ्तार कयो वियो। जवाबदारनि में मोहम्मद रिहान और अहमद रज़ा शामिल। 2 पिस्टल ऐं राउंड्स भी हथ कया विया। नौं दंबालू में तेज रफ्तार कोच कल्टी। 3 मुसाफिर अजल जो शिकार। 30 का मथे जख्मी। हैदराबाद का नौकोट वेंदड़ तेज रफ्तार मुसाफिर कोच ॾहों वाटर वट ऊंधी थी पई। ख़तरनाक हादसे में 3 मुसाफिर थॾे ते पहुची विया। 30 का मथे जख्मी। पहुतियुनि जा लाश ऐं ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।